जवाब खपे सां गॾु मां आहियां इम्तियाज़ मीर। इम्तियाज़ में शेख साहब मूंसां गॾु। सर तव्हांखे वेलकम टू द प्रोग्राम। महिरबानी, थैंक यू। मियाँ साहब जी वापसी 4 सालनि खां पोइ जहिड़ो रिलीफ थो मिले। अॻ में लाडलो इमरान ख़ान हो, हाणे लाडलो थी आयो आहे छा नवाज़ शरीफ़? उन में त को हाणे शक शुबू न रहियो आहे त हुनखे का सपोर्ट, हुनखे का मदद, हुनखे को मतिलबु प्लान सां वापसि आंदो वियो आहे। सर जेको बि सिलेक्शन सां आयो आहे, जेको बि डील सां आयो आहे, उनजो हशर त जहिड़ो इमरान ख़ान जो थियो उहा तव्हांखे पाण ख़बर आहे। हिन सां बि उहो ई हशर थींदो। हिस्ट्री त इहा ई आहे पंहिंजो त उहो आर्मी चीफनि सां ख़ासि तौर ते हुनजो अटकाव रहियो ऐं उन खां पोइ हुकूमतूं ख़तमु थियूं। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान काज़ी फ़ाइद ईसा साहब बि चयो आहे त सदर साहब जेकी इलेक्शन जी तारीख़ न ॾेई करे या गैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो कयो आहे, आइन उनजी इहा इजाज़त न ॾिए पियो, उहो ऐलान करे आहे इलेक्शन जी तारीख़ जो। सही चयो आहे चीफ जस्टिस। ॾिसो, चीफ जस्टिस जेका बि ॻाल्हि करे थो त हुनजा बुनियाद आहे, हुनखे आइनी ऐं माना बैकग्राउंड ॾिसी करे उहो ॻाल्हाए थो पियो ऐं चीफ प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खे करणु खपंदो हुओ ऐलान। GDMQM JUIF मिलकर पीपल्स पार्टी के खिलाफ एक ऐलान किया है कि पीपल्स पार्टी को टफ टाइम देंगे। इत्तेहाद पहले भी बनते रहे तो अभी भी बने। तो मैं तो यही कहता हूँ कि 0 + 0 = 0। ये जो माहौल हिन वक्त आहे, सभु सियासी जमातूं आहिनि, पीपल्स पार्टी उन खां बहितर परफॉर्म करे थी, आवाम जो उन ते एतमाद बि आहे। पंहिंजो जेको इलेक्शन जो टाइम ईंदो त हुन में असां पंहिंजो परफॉर्म कंदासीं, ॾेखारींदासीं ऐं असांजी उमेदु आहे त अॻे खां बहितर रिज़ल्ट निकिरंदो।